अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उम्मीद आहे त सभु ख़ुशि हूंदो। अॼु वरी हिकु वीडियो खणी तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं, जेको आहे कारोबार जे बारे में। माण्हू कारोबार कीअं करे सघे थो, कहिड़े कहिड़े कारोबार में फ़ाइदो थी सघे थो। सभ खां पहिरियों कारोबार आहे त बकरी जो। बकरी तव्हां वठी अची पिड़ी तव्हां उनखे तातियो, वरी 6 महीननि खां पोइ खपायो, फ़ाइदो ॾेई सघे थो। ॿिए सूरत में सब्ज़ी को रखी उहो खपायो था, उन में बि फ़ाइदो आहे। न त बि तव्हां कपिड़े जो को दुकानु हणी उन मां बि कमाए सघो था। ॿियो त वरी असांजे ॿाराड़ी जो सिस्टम आहे, जेको सीधे सामान जो दुकानु हणी उन मां बि जेको तव्हां कमाए सघो था। ॿियो त हींअर फसल जो टाइम अची रहियो आहे त कलर खपाए, कलर वठी करे खपाए, उन मां बि फ़ाइदो करे सघे थो। छो त कारोबार जा ज़रिया अहिड़ा ई खोड़ हूंदा आहिनि। असांजो वीडियो जंहिं बि भाउ खे पसंदि आयो हुजे त उहो सब्सक्राइब करे ऐं हिन वीडियो खे वधि मां वधि शेयर करे, जीअं त ॿीहर असां अहिड़ो वीडियो लाहे तव्हां वटि जीअं जल्द खां जल्द पहुची सघे, तव्हां ॾिसी सघो।